अहम खबर है मियाँ साहब का त मियाँ साहब लॻो कलर ऐं लाखेट धुरनि में तकरार जे निबेरे लाइ जरगो थियो आहे। 10 लाख रुपया ॾंढ मुक़ररु कयो वियो आहे। 6 साल अॻु ॻोठु रमज़ान कलर में चङे मुड़ुस दीन मोहम्मद कलर जे क़त्ल बाद धुरनि में तकरार शुरू थियो। अवां ॿुधनि त सरदार अख्तर खुआरो जी सरपंची में अमीर बख्श उर्फ ॾाॾो लाखेटे ऐं अलीगुल कलर जी धुर विच में तकरार जो जरगो थियो आहे। जवाबदारनि जी मदद करण जो ॾोह साबित थियण ते ॾाॾो लाखेटे जी धुर ते 10 लाख रुपया ॾंढ विधो वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे इकबाल साजिद। जी इकबाल, तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल मियाँ साहब असां ॻोठ मोहम्मद रमज़ान कलर आहे जिते अॼुकल्ह 6 साल अॻु कलर बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़े दौरान कलर बिरादरी जो चङो मुड़ुस दीन कलर मारिजी वियो ऐं जंहिंजे जवाबदारनि खे जेको आहे सो मदद ऐं उन्हनि खे सहूलियत ॾियण जे इल्ज़ाम में अमीर उर्फ ॾाॾू लाखटी बिरादरी जो आहे ऐं जंहिंजे मथां हुननि जे कलर बिरादरी जो इल्ज़ाम हो त हुननि जेको आहे सो जवाबदारनि जी जेको आहे सो मदद कई आहे केसनि में ऐं उन्हनि खे रहाइण में। इन शिकताण जो जेको फ़ैसिलो आहे उहो ॻोठ मोहम्मद रमज़ान कलर में सरदार अख्तर अहमद खुआरो जी सरपंच में फ़ैसिलो थियो आहे जंहिंमें लाखटी बिरादरी ऐं कलर बिरादरी जी माण्हुनि समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि शिरकत कई ऐं ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ फ़ैसिले जे सरपंच सरदार अख्तर अहमद खुआरो ऐं अमीर बख्श उर्फ ॾाॾू लाखटी जे मथां ऐं जेको आहे जवाबदारनि खे रहाइण ऐं केसनि में हुननि जी मदद करण जे ॾोह साबित थियण ते मथां 10 लाख जेको आहे ॾंढ छटी मुक़ररु कई ऐं हुन खां अलावा जेका उहो अलीगुल जेको कलर आहे जेको मक़तूल दीमन कलर जो वेझो आहे उन ॾांहुं उहो जेको मंसमेड़ काफ़िलो पिणु खणंदो। फ़ैसिले खां पोइ जेको 10 लखनि मां 2 लख कलर बिरादरी पारां लाखटी खे छॾिया विया जॾहिं त लाखटी बिरादरी पारां 1 लख मौक़े ते अदा करण खां पोइ धुरियूं जेको आहे पाण में खीरखन थी वियूं आहिनि। जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ इकबाल साजिद जो खियो।